प्रेरितन जा कम अध्याय 27। पौलुस जो रोम वञण जे लाइ यात्रा खे शुरू करणु। पोइ जॾहिं इहो नक्की कयो वियो कि असां जहाज ते चढ़ी समुंड जे रस्तां इटली वेंदासीं, त पौलुस खे ऐं कुझु ॿियनि कैदियुनि खे बि अगस्तुस जी पलटन जे हिकु यूलियुस नाले जे सूबेदार जे हथ सौंपियो वियो। असां अदरमतियम शहर जे हिकु जहाज में चढ़ी रवाना थियासीं। इहो जहाज आसिया प्रांत जे समुंड जे किनारे वारे शहरनि न वञण जे लाइ तयारु बीठो हो। मक्तूनिया प्रांत जे थेसलोनिकी शहर जो रहवासी अरिस्थर्कुस नाले जो हिकु विश्वासी बि असां सां गॾु हुयो। पोइ ॿिए ॾींहं ते असां सैदा शहर में पहुतासीं। उते यूलियुस पौलुस जे मथां इहा दया कयईं कि उन पौलुस खे इजाज़त ॾिनईंसि कि तूं भले पंहिंजे दोस्तनि वटि वञ, ताकि जेको कुझु तोखे ज़रूरत आहे उहे तोखे ॾियनि। उतां खां असां वापसि जहाज में चढ़ी समुंड जे रस्तां वञण जी यात्रा शुरू कई। पर हवा विरोध में हुजण जे करे असां साइप्रस टापूअ जी आड़ में थी हलियासीं। इन खां पोइ असां समुंड में यात्रा कंदे किल्किया ऐं पंफुलिया जे पासे खां निकितासीं ऐं लूसिया प्रांत जे मूरा शहर में आयासीं। उते सूबेदार हिकु एलेक्सेंड्रिया जो पाणीअ जो जहाज ॾिठईं, जेको इटली देश ॾांहुं वञी रहियो हो। सो सूबेदार असांखे उन जहाज में चाढ़े छॾियईं। पोइ ॾाढनि ॾींहंनि ताईं असां आस्ते आस्ते अॻियां वधंदा रहियासीं ऐं वॾी मुश्किलुनि खां पोइ कनीदुस नगर जे वेझो पहुतासीं। पर जॾहिं ॾाढी तेज हवा हुजण जे करे असां पश्चिम दिशा ॾांहुं न पिया वञी सघूं, त इन करे असां ॾखण दिशा में सलमोने जे साम्हूं खां थी करे क्रेते नाले जे टापूअ जी आड़ में थी हलियासीं। ऐं पोइ असां वॾी मुश्किलुनि सां क्रेते टापूअ जे किनारनि खां अॻियां वधंदे हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं जंहिंजो नालो सुरक्षित बंदरगाह हो। हितां खां लासिया नगर वेझो हुयो। हाणे असांखे ॾाढो वक़्तु गुज़री वियो हो ऐं समुंड जी यात्रा बि हाणे जोखम सां भरियल हुई, छोकी प्रायश्चित करण जे त्योहार जो ॾींहुं बि हाणे पूरो थी वियो हो। इन करे पौलुस माण्हुनि खे इहा सलाह ॾिनई, हे दोस्तो, मूंखे ईअं थो लॻे कि असांजी इहा समुंड जी यात्रा ॾाढी हानिकारक थियण वारी आहे। इन जे करे असांखे न ख़ाली माल सामान ऐं जहाज जो नुक़सानु थींदो, पर असांजो जीवन बि ख़तरे में आहे। पर सूबेदार पौलुस खां बि वधीक कप्तान जी ऐं जहाज जे मालिक जी सलाह ते ध्यानु ॾिनई। इहो बंदरगाह सियारे जे मुंद में रहण जे लाइक़ु न हुयो। इन करे उन्हनि मां ॾाढनि ॼणनि अॻिते वधी करे कोई न कोई तरीक़े सां फिनिक्स शहर में पहुचण जी ऐं उते सियारे जो वक़्तु गुज़ारण जी सलाह ॾिनऊं। फिनिक्स शहर क्रेते टापूअ जो बंदरगाह हो। इन जो रुख उत्तर पश्चिम ऐं ॾखण पश्चिम जी दिशाउनि ॾांहुं हो। समुंड में तूफ़ान जो अचणु। जॾहिं ॾखण दिशा खां धीरे धीरे हवा अचणु लॻी, त उहे ईअं सोचण लॻा कि हाणे असां जीअं सोचियो हुयो उअं ई करे सघंदा आहियूं। तंहिं करे उन्हनि लंगर समुंड मां कढी छॾियऊं ऐं क्रेते टापूअ जे किनारे किनारे खां वञण लॻा। पर पोइ थोरी देरि में टापूअ खां हिकु वॾो तूफ़ान आयो, जेको उत्तर पूर्वी चवाइजंदो आहे। जॾहिं इहो तूफ़ान जहाज सां टकरायो त जहाज उन जो सामनो न करे सघियो। इन करे असां मजबूरीअ में जहाज खे हवा सां गॾु ई वहणु ॾिनो ऐं ईअं अॻियां वधंदा वियासीं। असां कोदा नाले जे हिकु नंढे टापूअ जी आड़ में वहंदा वहंदा वॾी मुश्किलुनि खां पोइ बचाव ॿेड़ीअ खे वस में करे सघियासीं। तॾहिं उन्हनि बचाव ॿेड़ीअ खे जहाज ते चाढ़े छॾियऊं ऐं इन खां पोइ उन्हनि जहाज खे ॾोरियुनि खां कसे करे ॿधी छॾियऊं, छोकी उन्हनि खे इहो डपु हुयो कि सुरतस ते पाणीअ जे हेठां रेतीअ में किथे जहाज फासी न पए। तंहिं करे उन्हनि लंगर हेठि लाहे करे जहाज खे हवा जे बहाव सां गॾु वधण जे लाइ छॾे ॾिनो। ॿिए ॾींहं ते भारी तूफ़ान जे करे जहाज लोॾा खाइण लॻो। सो इन करे उन्हनि जहाज मां सामान ॿाहिरि कढियो ऐं समुंड में फिटो करणु लॻा। पोइ टे ॾींहं ते उन्हनि जहाज खे हलाइण जे लाइ जेको सामान ज़रूरी हूंदो आहे, उन मां कुझु सामान ॿाहिरि समुंड में फिटो कयूं। पोइ जॾहिं ॾाढनि ॾींहंनि ताईं न सिज ऐं न त तारा ॾिसण आया ऐं तूफ़ानी हवाऊं बि लगातार चालू हुयूं, त असांखे ईअं लॻो कि हाणे असांजे बचण जी उमेद ख़तमु थी वई। चङनि ॾींहंनि ताईं कंहिं कुझु बि न खाधो हुयो। त पौलुस उन्हनि जे विच में बीह करे चवणु लॻो, हे दोस्तो, अगरि तव्हां पहिरियों ई मुंहिंजी सलाह मञी करे क्रेते टापूअ खां अॻियां न वधो आहे, त तव्हां इन नुक़सान ऐं तकलीफ़ुनि खां बची वञो। पर हाणे बि मां तव्हांखे वेनती थो कयां कि हिमत रखो, छोकी तव्हां मां कंहिंजी बि जान न वेंदी, पर ख़ाली जहाज नाश थी वेंदो। छोकी जंहिं परमेश्वर जो मां आहियां ऐं जंहिंजी सेवा मां कंदो आहियां, हुन जो स्वर्गदूत कल्ह राति जो मुंहिंजे पासे में अची बीठो ऐं मूंखे ईअं चवणु लॻो, पौलुस, ॾक न, छोकी तोखे रोम जे महाराजा जे साम्हूं
हाज़िर थियणो ई अथई। परमेश्वर तुंहिंजे प्रति दयालु आहे, इन करे उहो उन्हनि सभिनीनि जी जान खे बि बचाए छॾींदो जेके तोसां गॾु यात्रा करे रहिया आहिनि। इन करे मुंहिंजा दोस्तव, हिमत रखो। मूंखे परमेश्वर ते पूरो विश्वास आहे कि जीअं मूंखे स्वर्गदूत जे द्वारा ॿुधायो वियो आहे उहो ई थींदो ऐं तूफ़ान जहाज खे कंहिं टापूअ जे किनारे ताईं पहुचाए छॾींदो। जहाज जो नाश थियणु। पोइ जॾहिं असांखे आद्रिया जे समुंड में फिरंदे फिरंदे 14 ॾींहं थी विया त अधु राति जे लॻभॻि मलाहनि खे इहो लॻो कि असां कंहिं किनारे जे वेझो पहुची रहिया आहियूं। उन्हनि समुंड जी गहराईअ खे मापण जे लाइ डोरीअ जे हेठां काई भारी शइ खे वधीक हेठि विधऊं त उन्हनि खे ख़बर पई कि इन जी गहराई लॻभॻि 37 मीटरनि जे आसपास आहे। पोइ थोरो अॻिते वधण खां पोइ उन्हनि वरी समुंड जी गहराई मापी त उहा लॻभॻि 27 मीटरनि जे आसपास निकिती। मलाहनि खे इहो डपु हुयो कि किथे असां कोई पथरीली जॻहियुनि खां न टकराइजी वञूं, त इन करे उन्हनि जहाज जे पोएं हिसे खां 4 लंगर हेठि समुंड में लाथऊं ऐं इहा प्रार्थना करण लॻा कि जल्दी सुबुह थिए। पोइ ईअं थियो कि मलाह जहाज तां भॼण जी कोशिश करे रहिया हुआ, त इन करे उन्हनि जहाज जे अॻे हिसे खां लंगर विझण जो बहानो करे बचाव ॿेड़ीअ खे समुंड में लाहे छॾियो। हिन ते पौलुस सूबेदार खे ऐं सैनिकनि खे ईअं चई, अगरि इहे मलाह जहाज ते मौजूदु न रहिया त तव्हां बि न बची सघंदव। सो इन करे सैनिकनि उन्हनि डोरियुनि खे कटे छॾियऊं जंहिंसां बचाव ॿेड़ी लटकियल हुई ऐं ईअं करे उन्हनि बचाव ॿेड़ीअ खे समुंड में किराए छॾियऊं। पोइ जॾहिं सुबुह थियण ते हुई त पौलुस सभिनीनि खे भोजन खाइण जे लाइ ईअं विनती करे चवणु लॻो, तव्हां 14 ॾींहंनि खां डपु ऐं ख़तरे जी हालत में ई वक़्तु गुज़ारियो अथव ऐं बुख ते ई रहिया आहियो। तव्हां कुझु बि न खाधो अथव। इन करे मां तव्हां खां इहा वेनती थो कयां कि तव्हां कुझु खाई वठो, छोकी इहो तव्हां जे ज़िंदो रहण जे लाइ ज़रूरी आहे। चिंता न कयो, तव्हां जो हिकु बि वार वांको न थींदो। इहो चई करे पौलुस रोटीअ जो टुकड़ो खणी करे सभिनीनि जे साम्हूं परमेश्वर जो धन्यवाद कयईं ऐं पोइ उन खे तोड़े करे खाइण लॻो। तॾहिं उहे सभई बि प्रोत्साहित थी करे भोजन करण लॻा। असां सभु कुल मिलाए जहाज ते 276 ॼणा हुआसीं। सभिनीनि पेट भरे भोजन खाधऊं। इन खां पोइ उहे जहाज खे हल्को करण जे लाइ कणिक खे समुंड में फिटी करण लॻा। पोइ जॾहिं सुबुह थी वई त उहे जिते पहुता हुआ उन जॻहि खे न सुञाणे सघिया, पर उन्हनि खे हिकिड़ी खाड़ी ॾिसण आई जंहिंजो किनारो रेतीअ वारो हो। इन करे उन्हनि इहो फ़ैसिलो कयूं कि अगरि थी सघे त जहाज खे उते ई टिकाए छॾियूं। उन्हनि लंगरनि जी डोरियुनि खे खोले करे लंगरनि खे समुंड में छॾे ॾिनऊं। पोइ उन ई वक़्तु उन्हनि पतवार जी डोरियूं बि खोले छॾियूं ऐं जहाज जे अॻे हिसे वारो पाल मथे चाढ़े छॾियूं ताकी हवा जहाज खे अॻियां वठी वञी सघे ऐं असां किनारे जी तरफ़ वञी पहुचूं। पर जहाज रेतीअ में फासी पियो। उन जो अॻियों हिसो त बीहजी वियो, पर उन जो पोयों हिसो लहरुनि जे टकर लॻण जी वजह सां टुकड़ा थियण लॻो। उन वक़्तु सैनिकनि कैदियुनि खे मारे छॾण जो मंसूबो ठातऊं, छोके उहे ईअं पिया सोचनि कि किथे कोई बि कैदी समुंड में तरी करे भॼी न वञे। पर सूबेदार पौलुस खे बचाइण पियो चाहे। इन करे उन सैनिकनि जे मंसूबनि खे पूरो थियण खां रोके छॾियईं ऐं उन इहा आज्ञा ॾिनई कि जंहिंखे बि तरणु ईंदो आहे उहो पहिरियों समुंड में टिपो ॾेई करे तरंदा तरंदा किनारे ताईं पहुचनि ऐं बाक़ी ॿिया ॼणा तख़्तनि ऐं जहाज जे टुकड़नि जे सहारे सां निकिरी वञनि। पोइ ईअं करे सभु मुसाफ़िर सुरक्षित किनारे ताईं पहुची विया।